इते अवासा भी अहम खबर शेयर कंदासीं। उमरकोट की गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दियाणियुनि जूं एतराज़ जोगी वीडियोज़ रिकॉर्ड करे जिनसी तौर हिरासा करण वारो मामलो जंहिंमें डीसी नवीद रहमान लाड़क ऐं एसएसपी एजाज़ अहमद शेख हॉस्टल ते पहुची ॼाण वरिती आहे। शागिर्दियाणियुनि ऐं मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा कई वई आहे। अव्हां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मामले जी जांच लाइ जुड़ियल कमेटियुनि जी रिपोर्ट एसएसपी हवाले कई वई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। एसएसपी जो चवणु आहे त जांच हलंदड़ आहे। हक़ीक़तूं साम्हूं आयूं त केस बि दाख़िल थींदो ऐं गिरफ़्तारियूं बि कंदासीं। शेज़ोर क़ाइम खानी खे गिरफ़्तार नाहे कयो, जांच लाइ घुरायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कंदासीं। उमरकोट की गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दियाणियुनि जूं एतराज़ जोगी वीडियोज़ रिकॉर्ड करे जिनसी तौर हिरासा करण वारो मामलो डीसी नवीद रहमान लाड़क ऐं एसएसपी एजाज़ अहमद शेख हॉस्टल ते पहुची ॼाण वरिती आहे। शागिर्दियाणियुनि ऐं मुलाज़िमनि खां पुछा ॻाछा कई वई आहे। मामले की जांच लाइ जुड़ियल कमेटियुनि जी रिपोर्ट एसएसपी हवाले कई वई आहे। एसएसपी जो चवणु आहे त जांच हलंदड़ आहे। हक़ीक़तूं साम्हूं आयूं त केस बि दाख़िल थींदो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर नज़ीर समेजो खां। जी नज़ीर, वधीक छा तफ़सील आहे? जी नज़ीर, छा तफ़सील आहिनि? अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कंदासीं। उमरकोट की गर्ल्स हॉस्टल में मुबैना तौर शागिर्दियाणियुनि जूं एतराज़ जोगी वीडियोज़ रिकॉर्ड करे जिनसी तौर हिरासा करण वारो मामलो डीसी नवीद रहमान लाड़क ऐं एसएसपी एजाज़ अहमद शेख हॉस्टल ते पहुची ॼाण वरिती आहे।